इहा जेका निभागी रना न या गुलनार मां त वियो उन जे पोयां ऐं जिथे बि मिली हाणे असां घुटो पर वरी छा कयूं हीअं धूड़ मूंखे मुस्त में विझी इहा थी वञे अदा ॿुधी नथो वञे तूं बि पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू थो सॾाए हिकु पोहरी बेकार क़िस्मत जी माई तुंहिंजे मुंहं में धूड़ विझी हली वई मूंखे ख़बर हुई इन ॾींहं जो मूंखे इंतज़ारु हुयो तो छा सम्झो त तुंहिंजी ज़हर मिलाए चांहि मां पीअंदुसि मूं चांहि सिर्फ़ु तोखे ॾेखारण लाइ पीती पंहिंजे दुश्मन सां ॻाल्हियूं चकर खाने जे ई करे पई कयूं हाणे जेकॾहिं चकर खाने मरी थो पए त पोइ दुश्मन सां असांजूं ॻाल्हियूं न थींदियूं उन्हनि सां असांजा हथियार ॻाल्हाईंदा छो त हिते उहो ई रहंदो जेको वधीक ताक़तवर हूंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त छा चाकर खान भी जेको आहे रावल खान वांगुरु जेको लोड़ो लोड़ींदो या बची करे पंहिंजा दुश्मन मारींदो दोस्तों। त ज़हर ॾियण खां पोइ जिते हसीना बेगम उनखे बि ज़हर ॾेई चुकी आहे दोस्तों। त सॼी अपडेट तव्हांखे हिन वीडियो जे अंदरि ॾींदासीं दोस्तों। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे ऐं चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते बि क्लिक कयो ताकि ईअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। त हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हसीना बेगम जाबिर खान जे चवण ते हिकु भेरो ॿीहर जेका ग़लती करे चुकी आहे दोस्तों। त जेको आहे त चाकर खान खे ज़हर ॾेई चुकी आहे ऐं चाकर खान बि जेको आहे अस्पताल में दाख़िल थींदो ऐं उनखे जेको आहे त पंहिंजा साथी जेके आहिनि कुझु बि थियणु न ॾींदा, हुनखे वॾी वॾी तकलीफ़ुनि खां जेको आहे त बचाए करे बि ठीकु ज़रूरु कंदा। बाक़ी जेको नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त चाकर खान जेको आहे त जाबिर ऐं हसीना बेगम जे मथां बीहंदो अचे ऐं उन्हनि खे चवंदो त मूंखे तव्हांजी ख़बर हुई तॾहिं मां हीअ चांहि जेको आहे त तव्हांखे ॾेखारण जे लाइ पीती ऐं मां तव्हांखे हाणे बख़्श कोन कंदुमि कॾहिं बि। ऐं हू उन्हनि खे जेको आहे त थी सघे त पिस्टल जा फायर बि करे। त इहो जेको आहे त हक़ीक़त सां हिन जो को बि तालुक़ु न हूंदो दोस्तों। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हक़ीक़त सां हिन जो को बि तालुक़ु न हूंदो, इहो सिर्फ़ु इत्तिफ़ाक़ हूंदो ऐं जेको आहे त हिकु ख़्यालु हूंदो ज़हन में जाबिर या हसीना बेगम खे दोस्तों। त उहे सोच हूंदी हिकिड़ी जेका उन्हनि खे जेको आहे मौत बणिजी जेको आहे चाकर खान साम्हूं ईंदो ऐं उन्हनि खे धमकियूं ॾेई करे जे थी सघे थो त उन्हनि ते फायर बि करे। त हिन जो को बि हक़ीक़त सां तालुक़ु न हूंदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त तमामु जेको आहे त बहितरीनु थियण वारो आहे ऐं सांवल पंहिंजे भाउ ऐं सौट खे चवंदो जेकॾहिं चाकर खान खे कुझु थिए थो त हाणे जेको आहे त असां हुननि जाबिर वारनि सां ॻाल्हियूं कोन कंदासीं बल्कि उन्हनि सां असांजा हथियार ॻाल्हाईंदा। त मुकमल जेको आहे त सांवल जी बि तयारी हूंदी त मां जेको आहे त हुन सां जहिड़ो कयां, पर इंतज़ारु इहो कंदा त चाकर होश में अची को जेको आहे त हुकुम जारी करे त पोइ क़दम खणूं। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।